मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। कुछ मौजज़ा अहिड़ा जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी सां ख़ासि हुआ। कुछ मौजज़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेको नबी ज़िंदा आहे, मौजज़ा हलंदा आहिनि। नबी इन दुनिया खां वियो, मौजज़ो ख़तमु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बाज़ मौजज़ा, तमामु घणा मौजज़ा अहिड़ा जेके क़यामत जे सुबुह ताईं हलंदा रहंदा। उन में हिकु क़ुरान हकीम बि आहे। इन खां अलावा तमामु घणा ॿिया बि मौजज़ा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी हथ जे अंदरि अलाह ताला वॾी बरकत रखी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हथ मुबारक जे अंदरि, अहिड़ी तरह जिस्म मुबारक जे अंदरि अलाह ताला तमामु वॾी बरकत रखी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि कंहिं बि पाणी खे हथ विझनि, उन पाणी जे अंदरि बरकत अची वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि कंहिं खाधे में हथु लॻाइनि, उन खाधे जे अंदरि बरकत अची वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि अनाज जे अंदरि हथु लॻाइनि, उन अनाज जे अंदरि बरकत अची वञे। इन जा मिसाल साहबा नोट कया। सभ खां पहिरियां हिकु मक़ाम ते साहबा पहुता। साहबा वटि पाणी हुयो खलीन जे अंदरि। साहबा उन पाणी खे पीतो, इस्तेमालु कयूं, हथा की साहिबनि जो तमामु पाणी ख़तमु थी वियो। साहिबनि जो तमामु पाणी छा थी वियो? साहिबनि जो पाणी ख़तमु थी वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ आया, असर नमाज़ जो ग़ालिबन टाइम थियो। या रसूल अल्लाह, पाणी तमामु ख़तमु, पाणी न आहे, हाणे असां वुज़ू कयूं ऐं असां नमाज़ पढ़ूं। पाणी न आहे, असां हाणे पाणी खे पीऊं ऐं अहिड़ी तरह पंहिंजे जानवरनि खे पाणी पीआरियूं। पाणी न आहे, असां पंहिंजे उठनि खे, घोड़नि खे पाणी पीआरियूं। इंतिहाई परेशानी जो आलम आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, थोरो घणो पाणी खणी अचो। साहिबनि काथां डुक खयूं, काथां ॿ टे टेपा पाणीअ मिलिया। हिकु प्याले जे अंदरि तमामु साहबा पाणी खे जमा करे आया। साहबा जो मजमू ग़ालिबन 1400 जो मजमू आहे। 1400 साहबा आहिनि। 1400 साहबनि सां पंहिंजूं सवारियूं बि मौजूदु आहिनि ऐं नबी जी ज़ात बि मौजूदु आहे। ॾिसो, नबी जी ज़ात जिते मौजूदु आहे, अलाह ताला केतिरी बरकत नाज़िल थो करे। हिकिड़ो प्यालो मिलियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि चयो, असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठोसीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं 10 आङुरूं मुबारक उन प्याले जे अंदरि दाख़िल कयूं ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 आङुरूं मुबारकनि खे हीअं खोलियो। जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खोलियो, साहिबनि जो असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठोसीं, रिवायतुनि खे नोट कयोसीं। उन 10 आङुरनि खां पाणी जो चश्मो जारी थी वियो। हे मौजज़ो आहे, बंदे जो अकुल ख़ता थी वञे, बंदे जी खोपड़ी कमु करणु छॾे ॾे, उनखे मौजज़ो चइबो आहे। हाणे असांजो ज़हन कमु नथो करे त नेठि आङुरनि खां पाणी कीअं जारी थींदो, पर अलाह ताला जे आॾो इहो मुमकिन आहे। नामुमकिन ख़ुदा जे आॾो न आहे। अलाह ताला नबियुनि जे हथ ते मौजज़े खे ज़ाहिर करे। साहिबनि जो पाणी हलंदो रहियो। असां 1400 साहबा पाणी पीतोसीं। 1400 साहबा पाणी सवारनि खे पाणी पीआरियोसीं ऐं पंहिंजूं खलियूं जेके आहिनि उन्हनि खे बि भरियोसीं। हे छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणी खे हथु लाइनि, उन पाणी जे अंदरि बरकत अची वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाधे में हथु लॻाइनि, उन खाधे जे अंदरि बरकत अची वञे। हिकु जंग ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया ऐं ग़ालिबन 1100 साहबा मौजूदु हुया। 1100 साहबा मौजूदु हुया। कंहिं साहबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हालति ॾिसी करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट ते पथर ॾिसी करे, उहो साहबी फौरी तौर पे घर वियो ऐं घरवारी खे चवंदा, अॼु जेको आहे न, अॼु महिमान नवाज़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यकीन तौर ते करणी आहे। जे कुझु आहे उन जो नॉर्मल का शइ हिन ज़माने में, कहते ज़माने में छा थी सघे थो, हिन ज़माने में छा थी सघे थो। गुरबत हुई, साहबा जे अंदरि बि इंतिहाई गुरबत हुई ऐं साहिबनि खे ख़ुदि बि अंदाज़ो हो त असांजे घर में छा पियो आहे। घरवार जो नॉर्मल जेको आहे जव वग़ैरह पिया आहिनि। ऐं ॿिए नंबर ते हिकिड़ी बकरी जेको बचो जेको बीठो आहे, सिर्फ़ु इहो ई पियो आहे। पोइ चईं, अलाह जे नबी जे लाइ इन शइ खे असां ज़िबह था कयूं। उनखे ज़िबह करे ऐं सिधो वियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। या रसूल अल्लाह, तव्हां हुजो ऐं तव्हां सां गॾु हिकु ॿ ॿियो साहिबु हुजे, तव्हांजे अॼु मां महिमान नवाज़ी कई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो, 1100 साहबा ग़ालिबन अल्लाह जे नबी तमामु वॾो ऐलान कयो, ए साहबा, अॼु फ़िलाणे साहबी तव्हांजी दावत कई आहे,
तमामु साहबा हलो। उन साहबनि खे बि काफ़ी हफ़्ते गाड़ी करे मानी न मिली हुई, बुख जो आलम हुयो, ऐं कंहिंजी महिमान नवाज़ी साहबा ॿुधी त तमामु वॾो ख़ुशि थी विया। हाणे उहो साहब बि परेशान थी वियो, उहो सिधो पंहिंजी घरवारी जी तरफ़ वियो। उन चयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु साहबा खे ऐलान करे छॾियो आहे। उहो घरवारी बि केरु, घरवारी बि नेठि साहिबाणी हुई न, घरवारी बि नेठि अहले इस्लाम हुई, मुस्लमान हुई न। उन चयो तूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ॻाल्हि ॿुधाई त सिर्फ़ु जेको आहे या रसूल तव्हां हुजो, तव्हां सां गॾु हिकु ऐं ॿ साहबी हुजनि। उन चयो मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि क्लियर करे छॾी आहे। पोइ उहा घरवारी ॾिसो, उन साहिबियुनि जो औरतुनि जो ईमान बि ॾिसो। उन चयो पोइ अलाह ॼाणे, अलाह जो रसूल ॼाणे, अलाह ॼाणे, अलाह जो रसूल ॼाणे। बसि जेको असांजो कमु हो असां उहो कमु करे छॾियोसीं। हाणे अगरि पूरी पए त ठीकु आहे, अगरि न पूरी पए त उन में असां जेको मुजरिम बिल्कुलु न आहियूं। पर उन घरवारी चयो मूंखे यकीन आहे इन शइ जे अंदरि ख़ुदा बरकत विझंदो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबी खे ॿुधायो त सभ खां पहिरियां हीअं कजांइ, जंहिं टाइम अटो ॻोहणु शुरू कनि औरतूं त उहो अटो जेको आहे मां वटि खणी अचिजांइ, ऐं अहिड़ी तरह भाॼी जेको आहे ढकणु उनखे खोलिजो न, ऐं अटे खे पोइ पचाईंदा रहो, अटे खे पचाईंदा रहो। अहिड़ी तरह 3-4 साहिबियुनि जूं घरवारियूं वेठियूं पचाइण ते, ऐं अहिड़ी तरह जंहिं देगड़ी जे अंदरि भाॼी थी उन साहिबियुनि ढक बि न खोलियो। हाणे साईं 1100 साहबा खाईंदा वञनि था, खाईंदा वञनि था, खाईंदा वञनि था, खाईंदा वञनि था। जंहिं टाइम तमामु साहबा ठो करे उथिया ऐं पोइ हिते अटो ॾिठो वियो त उन अटे जे अंदरि अञा बरकत ख़ुदा विधी हुई। हे छा आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि कंहिं खाधे मुबारक जे अंदरि हथु लॻाइनि, अलाह ताला उन जे अंदरि बरकत लॻाए छॾे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात एतिरी वॾी बरकत वारी। अञा हिकिड़ो टियों वाक़ियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं अनाज खे हथु विझनि, अलाह ताला उन जे अंदरि बरकत विझी छॾे। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मौक़े जे अंदरि मूंखे हिकिड़ी थैली ॾिनी, जेकी थैली हुई खजूर जी, ऐं मां चयुमि या रसूलल्लाह खजूर जी थैली आहे, हिन खे तव्हां थोरो बरकत लाइ का दुआ करे छॾियो। त अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन थैली खे जंहिंजे अंदरि खजूर पियल हुई न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मुबारक उन जे मथां हथु मुबारक फिराया, ऐं पोइ फरमायो ए अबू हुरैरा हिन खे हाणे पाण वटि रख, अलाह ताला हिन जे अंदरि बरकत रखी छॾी आहे, हिन जे अंदरि ख़ुदा बरकत रखी छॾी आहे। हाणे ॾिसो नबी जी बरकत ॾिसो केतिरे टाइम ताईं हले थी। अबू हुरैरा फरमायो उहा ई थैली हुई, उन जे अंदरि ॿियूं खजूर लाथियूं बि न हुयूं, जेके खजूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पहिरियों ॾिनियूं हुयूं। हाणे इहे खजूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पूरो ज़मानो हलियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो काफ़ी, जेसिताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां न वञनि तेसिताईं उहे खजूर हलियूं। इन खां बाद में वरी आई ख़िलाफ़त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो पूरो ज़मानो उहे खजूर हलियूं। इन खां बाद में वरी जेको आहे ख़िलाफ़त आई हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी, उन हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िलाफ़त ताईं बि इहे खजूर हलियूं। जंहिं टाइम हज़रत उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद थिया, उन टाइम उहा मूंखां थैली गुम थी वई। मुस्लमाननि खे हिकिड़ो ग़म हुयो, मुस्लमाननि खे हिकिड़ो ग़म हुयो, छाजो? हज़रत उस्मान जी शहादत जो। ऐं उन ॾींहुं मूंखे जेको आहे 2 वॾा टेंशन हुया, हिकु हज़रत उस्मान साईं जो, ऐं ॿिए नंबर ते मूंखे इहो टेंशन हो त जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे थैली मुबारक ॾिनी, उहा थैली बरकत वारी अॼु मूंखां गुम थी वई आहे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं बि शइ में हथु लॻाइनि, हथु मुबारक फिराइनि, अलाह ताला उन जे अंदरि बरकत लॻाए छॾे। हिकिड़ो ॿाराड़ी जो बंदो आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, को साहबी हुनखे वठी आयो। ॿाराड़ी जे बंदे जो जेको ज़हन जेको कमु कंदो आहे उहो ॿाराड़ी ताईं कंदो आहे। इहा ॻाल्हि अञा ताईं बि आहे त जेको ॿाराड़ी वारो जेको बंदो आहे न, उनजो जेको ज़हन हूंदो उहो महदूद हूंदो आहे ॿाराड़ी ताईं। जेको बंदो शहर में वेठो हूंदो त उनजो ज़हन जेको आहे थोरो कुशादो हूंदो आहे। त हिकिड़ो ॿाराड़ी जो हिकिड़ो बंदो आयो, उन चयो अॼु जेका मां ॻाल्हि हिकिड़ी कंप्लीट करे पोइ थो वञा, अॼु मां छा ॻाल्हि हिकिड़ी कंप्लीट करे पोइ थो वञा। रोज़ु रोज़ु ॿुधूं था त हिन असांजे इलाइक़े जे अंदरि हिकु नबी आहे जेको नबूअती दावा थो करे, ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अॼु मां ॻाल्हि क्लियर करे पोइ तव्हांजी मजलिस खां हितां वेंदुमि। जेसिताईं ॻाल्हि क्लियर न थी थिए न तेसिताईं मां न वेंदुमि। अलाह जे नबी फरमायो छा, कहिड़ी ॻाल्हि क्लियर करणु चाहींदी? जेकॾहिं अगरि तव्हां अलाह जा नबी आहियो त हिकिड़ो मूंखे मौजूदो करे ॾेखारियो। हे साम्हूं जेको आहे खजूर आहे, खजूर जो वणो इहो साम्हूं, छो त मदीने जे अंदरि अक्सर जेको आहे वण खजूर जा ज़्यादा आहिनि। उन ॿाराड़ी वारे इशारो कयो त जेकॾहिं अगरि साम्हूं खजूर जो वण इहो हितां पंहिंजी ज़मीन खे छॾे करे ऐं तव्हां ताईं अची करे पहुचे, मां तव्हांजे आॾो जेको आहे पोइ इस्लाम क़बूल कंदुमि। हाणे ॾिसो
नबी मोजिज़ो सां ईंदो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोजिज़ो ॾेखारियो। अलाह जे नबी फरमायो अगरि जेकॾहिं मां ईअं करे ॾेखारियां, चइसि पोइ त मामिलो क्लियर, पोइ त मां मुस्लमान थींदुमि। ऐं ॿराड़ी वारे खपे बि इहो न, हे ॻाल्हि साईं अकुल खां बि ख़िलाफ़ु थी वञे न, जो वण पंहिंजी ज़मीन असुली छॾे करे ऐं ॿी ज़मीन ते अची करे बीहे, हे त ॻाल्हि अकुल खां बि ख़िलाफ़ु थी वञे। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खजूर जे दरख़्त तरफ़ अलाह जे नबी इशारो कयो ऐं उहो पंहिंजी असुली जेकी आहे जॻह छॾे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दम मुबारक जे बिल्कुलु क़रीब अची करे बीठो। ऐं उन ॿाराड़ी वारे चयो त साईं हाणे मां जेको मुस्लमान थियणु चाहियां थो, मूंखे इस्लाम जे अंदरि दाख़िल करे छॾियो। उहो ॿाराड़ी वारो मुस्लमान थी वियो। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोजिज़ो मुबारक आहे।